Assalamu alaikum dear viewers. असां चैनल ते ख़ामदीद। सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारा एजुकेशन डिपार्टमेंट में न्यू जॉब अपॉर्चुनिटीज ऑफिशियली अनाउंस कयूं वयूं आहिनि, जंहिंमें सब्जेक्ट स्पेशलिस्ट BPS 17 आहे ऐं सेकेंडरी स्कूल टीचर BPS 16 आहे। इन्हनि जी डिटेल में ॾिसूं था कहिड़ा कहिड़ा कैंडिडेट्स अप्लाई करण जे लाइ एलिजिबल आहिनि, क्वालिफिकेशन कहिड़ी हुजे ऐं क्वालिफिकेशन में परसेंटेज केतिरी हुजे तव्हां एलिजिबल आहियो अप्लाई करण जे लाइ। सभिनी खां पहिरियां ही जेका जॉब आहे उहा सब्जेक्ट स्पेशलिस्ट BPS 17 जी आहे। इन जे लाइ तव्हां वटि मास्टर आर इक्विवेलेंट डिग्री 16 इयर्स, माना जेके बैचलर जेके यूनिवर्सिटी मां 16 ईयर बैचलर कंदा आहिनि उहे बि एलिजिबल आहिनि, ऐं जेके 2 साल कॉलेज साइड पढ़ी वरी 2 साल यूनिवर्सिटी में पढ़ंदा आहिनि उहे बि एलिजिबल आहिनि। इन में 680 पोस्ट आहिनि। इन में इहा रिक्वायरमेंट आहे तव्हांजी डिग्री में मिनिमम तव्हां वटि 50% मार्क्स हुजनि ऐं उन खां पोइ तव्हांजी स्पेशलाइजेशन इन सब्जेक्ट्स में हुजे जिन्हनि जे लाइ जॉब्स आयूं आहिनि। इन में इंग्लिश आहे, सिंधी आहे, उर्दू आहे, पाकिस्तान स्टडी आहे ऐं इस्लामियात जी जॉब्स आहिनि। उन खां पोइ नेक्स्ट आहे सेकेंडरी स्कूल टीचर SST BPS 16 जो। इन में 2315 पोस्ट आहिनि। इन में साइंस कैटेगरी जे लाइ BCS या BSc हुजे तव्हांजी इन रिलेवेंट सब्जेक्ट जेके हेठि ॾिनल आहिनि, मैथमेटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री एंड बॉटनी, ज़ूलॉजी। 50% ऑफ टोटल पोस्ट इन ईच सब्जेक्ट। और इन में जनरल कैटेगरी आहे जंहिंमें BA ऐं BCom वारा अप्लाई करे सघंदा। हुन में ही डिवीजन ॾिनल आहे थी कीअं पोस्टनि जी डिवीजन कंदा। इंग्लिश ऐं सिंधी, उर्दू 30% ऑफ टोटल पोस्ट आहे। पाकिस्तान स्टडी, सोशल स्टडी, इस्लामिया 10% आहे। ये सिविक्स, इथिक्स ऐं एग्रीकल्चर, इस्लामिक हिस्ट्री, ओरिएंटल टीचर, फिजिकल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर, ड्राइंग टीचर 10% ऑफ टोटल पोस्ट आहे। ऐं ही रीजन वाइज तव्हांखे डिस्ट्रीब्यूशन ॾिनल आहे त रीजन वाइज कीअं डिस्ट्रीब्यूट कंदा। हाणे हिन में अप्लाई करण जे लाइ तव्हां SPSC जी वेबसाइट ते वञी अप्लाई कंदव। मां ॿी वीडियो जो लिंक ॾियां थो, उन में मुकमल फॉर्म भरियल आहे, तव्हां उनखे ॾिसी करे उन में चालान जो ऑप्शन समझायल आहे। तव्हां चालान कीअं पे कंदा, हिन जो 500 रुपए जो चालान आहे। सभिनी खां पहिरियां तव्हां पंहिंजो बैंक में चालान पे कंदा ऐं पोइ तव्हां वेही करे ऑनलाइन फॉर्म फिल कंदा। वीडियो जी जेका लिंक आहे उहा डिस्क्रिप्शन में बि आहे, तव्हांखे राइट साइड ते नज़र ईंदी हूंदी। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो वटि पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।